ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। औरत अॻवाननि पारां औरत मार्च में जबरी गुमशुदगियुनि जो मसइलो उथारण जो ऐलान कयो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शीमा करमाणी, ज़ोया अली ऐं ॿियनि चयो त औरत मार्च में हिन भेरे मिसिंग पर्सन्स लाइ आवाज़ उथारींदासीं। मार्च में अक़लियतुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं। बलोचिस्तान जूं औरतूं जबरी गुमशुदगी जे करे भोॻे रहियूं आहिनि। औरत अॻवान जो इहो चवणु आहे हिन भेरे औरत मार्च एहतिजाजी मेले जी सूरत में हूंदो। औरत अॻवान जो चवणु आहे त एहतिजाज जी नुमाइंदगी सीमी बलोच ऐं ससुई लोहार कंदियूं। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। औरत अॻवाननि पारां औरत मार्च में जबरी गुमशुदगियुनि जो मसइलो उथारण जो ऐलान कयो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शीमा करमाणी, ज़ोया अली ऐं ॿियनि चयो त औरत मार्च में हिन भेरे मिसिंग पर्सन्स लाइ आवाज़ उथारींदासीं। मार्च में अक़लियतुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। क्लब में कॉन्फ्रेंस कई वई औरत मार्च जे अॻवाननि पारां कराची प्रेस क्लब में मुनीदा अहमद, शीमा किरमानी, पास्टर गज़ाला शफ़ीक, ज़ोया अली औरत मार्च जे आलमी दिहाड़े जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। शीमा किरमानी जो चवणु हुयो त असांजो औरत मार्च हज़रनि फ़क़ीरनि, माज़ूरनि, उक़लियतनि तोड़े हर मज़लूम तबिके जे हक़नि लाइ कयो वेंदो आहे। शीमा किरमानी वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त हिन दफ़ो मुख़्तलिफ़ अंदाज़ में औरत मार्च कयूं पिया जेको हिकु एहतिजाजी मेले जी सूरत में हूंदो। हिन वक़्तु औरत मार्च हिन लाइ ज़रूरी आहे त सियासी माहौल ठही वियो आहे ऐं असां हिन दफ़ो सियासी नारा तब्दील कंदासीं। शीमा किरमानी चयो त असेंबलियुनि में बि तब्दील कंदड़ ॿोली ॻाल्हाई वञी रही आहे औरतनि ख़िलाफ़। हिन दफ़ो असां मिसिंग पर्सन्स लाइ पिणु आवाज़ उथारींदासीं ऐं बलोचिस्तान जूं औरतूं जबरी गुमशुदगी करे भोॻे रहियूं आहिनि। सभी बलोच ऐं ससी लोहार पिणु एहतिजाज जी नुमाइंदगी कंदियूं। हिते पास्टर गज़ाला पिणु शरीक हुई जेका ईसाई जेका कम्यूनिटी आहे हुनजी पिणु अॻवान हुई। औरत मार्च जे हवाले सां हिते शरीक हुई। हुन चयो त पहिरीं औरत मार्च 2018 में कई हुई। असांजे मुआशिरे में औरत खे बराबरी जे हक़नि ॾियण जे बजाए ज़ुल्म वधाया पिया वञनि। जड़ावाला वाक़िए में 32 चर्च साड़िया विया। अक़लियतनि सां थींदड़ ज़ुल्मनि बाबति हिन मार्च में आवाज़ उथारींदासीं। उन खां अलावा पास्टर गज़ाला शफ़ीक जो इहो चवणु हुयो त अक़लियतनि जो नौजवान छोकिरियुनि खे जोड़ी शादी कराए, अक़लियतनि जी नौजवान छोकिरियुनि खे जोड़ी शादी कराए जोड़ी इस्लाम क़बूल करायो वञे थो। पाकिस्तान में मज़हबी जुनून वधी रहियो आहे। उनजी मिसाल ताज़ो ई हिकु औरत खे लिबास जे करे उनखे हिरासत कयो वियो लाहौर में। वधीक चवणु हुयो हिन औरत मार्च जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस में पास्टर गज़ाला जो तीसर टाउन कराची में हिकु जॻह ते ज़मीन जो तनाज़ो आहे। उते तौहीन आमेज़ अल्फाज़ लिखी कागज़ उछलाए विया आहिनि त उते जीअं हिकु मज़हबी जेको आहे हिकिड़ो बिगोड़ थियनि। ठीकु आहे, अव्हांजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।